नाज़रीन, ज़िले बदीन के कोठरी बैराज जे बिन मेन कैनालन अकरम वाह ऐं फुलेली कैनाल ज़रिए पानी फराहम कयो वञे थो, जिन मां 100 खां वधीक नंढा ऐं वॾा वाह निकिरनि था। मजमूई तौर पानी जी सख़्त खोट सबब समूरनि वाहन जी पुछड़ियनि में हिन वक़्त ॾुकार वारी सूरत हाल आहे। उन हवाले सां पेश आहे दीदार मलाह जी रिपोर्ट। कोठड़ी बैराज तां बदीन ज़िले के बिन मेन कैनालन ज़रिए पानी मुहैया कयो वञे थो, जिन मां 100 खां वधीक नंढा ऐं वॾा वाह निकिरनि था। मजमूई तौर पानी जी सख़्त खोट सबब समूरनि वाहन जी पुछड़ियनि में ॾुकार वारी सूरत हाल आहे। हिन वक़्त कोठड़ी बैराज ते 22,000 क्यूसेक पानी मौजूद हुजणु घुर्जे, पर आपाशी खाते पारां सिर्फ़ 10,900 क्यूसेक पानी ॾिनो वञे पियो, जंहिं मां अकरम वाह खे 3200 क्यूसेक जी जाइ ते 1600 क्यूसेक पानी ॾिनो वञे पियो, जॾहिं फुलेरी कैनाल के 10,000 क्यूसेक खां वधीक मिलण बजाय 3400 क्यूसेक पानी ॾिनो वञे पियो, जंहिं करे अकरम वाह जी शादी सब डिवीज़न, कटन सब डिवीज़न जे वाहन शादी समाल, शादी लार्च, बहादुर वाह, अली वाह, घूनी, राजवाह, मिठना, घार, काव्यावाह, कामारो शाख ऐं गंज बहर ऐं फुलेली कैनाल जे मीरवाह बदीन, मीरवाह तलार, सुल्तानी वाह, काव्यावाह ओल्ड में पानी जी शदीद खोट सबब पुछड़ियनि में न सिर्फ खरीफ जा फसल पोखिजी सघिया आहिनि, पर पीअण जे पानी जी पिण शदीद तकलीफ़ आहे, जंहिं करे बहितरीन ज़रई उपत तौर मशहूर ज़िले बदीन शदीद ॾुकार जी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। बदीन ज़िले जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में एहतजाज तौर ज़मींदार सरापा एहतजाज बणियल आहिनि। वाज़े रहे त लाड़ पछाड़ जे ज़िले बदीन जे साहिली पट्टी में जानवर पखियुनि तोड़े जंगली जीवत ऐं खाधे चारे तोड़े पीअण जे पाणी लाइ तड़पी रही आहे। इंसाननि तोड़े हैवाननि जो पाणी जी बूंद लाइ आसमान में अखियूं खुतल आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त बदीन ज़िले जी अवाम तोड़े साह वारी मखलूक जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ पीअण जे पाणी ॾेई बुनियादी मसइले खे फौरन हल कयो वञे। कैमरामैन ज़ुबैर पुसियो सां दीदार हुसैन मल्ला, मेहरान टीवी न्यूज़।